असांजो किरदारु आला आहे त असीं हर शइ जे अंदरि आला आहियूं। त तामीर किरदार जी जेका आहे सो उहा तालीम सां ई थींदी आहे। हिन जो ए नाम है एक्टिवेट अलर्टनेस, यानी चुस्त एक्टिव हुजो। इहो न हुजो त तव्हांजे साम्हूं जेकॾहिं केरु ॻाल्हाए पियो तव्हां निंड में सुतल आहियो या न, पर हर कम खे तव्हां जेको आहे चुस्तो चालाकी ऐं तमामु होशियारी सां करियो। त इहो एजुकेशन ई आहे जेको तव्हांखे इहो सेखारे थी त हर वक़्तु तव्हां जेको आहे सो उहो हरकत में हुजो ऐं हरकत में ई बरकत आहे। जॾहिं हरकत कंदो कमु कंदो त उन वक़्तु ई तव्हां जेको आहे सो कामयाबु थींदो। हिन जो टी जेको आहे सो तव्हां में ट्रुथफुलनेस, सचाई सेखारे थो। यानी जेकॾहिं तव्हां तालीम हासिल करियो था त तव्हां में सचाई हुअणु घुरिजे। हिन जो आई जेको आहे सो तव्हां में इंटेलिजेंस पैदा करे थो, ज़हानत पैदा करे थो। यानी जॾहिं तालीम तव्हां हासिल कंदो तॾहिं तव्हां ज़हीन थींदो। हिन जो ओ जेको आहे सो तव्हांखे ऑर्गेनाइज़ेशन, तंज़ीम साज़ी, यानी पाण में जेको आहे सो गॾु मुनज़म हुजो, हिकु क़ौम हुजो, हिकु तंज़ीम हुजो। त इहा शइ करे तव्हां उन करे तव्हां में तालीम ईंदी। ऐं हिन जो एम जेको आहे सो तव्हांखे नेशनलिटी, तव्हां हिकु क़ौम आहियो, हिकु ई मुल्क जा आहियो, पाकिस्तानी आहियो। तव्हां में को सिंधी महाजन न आहे, हिकु क़ौम में हिकु नबी सलाम जी उमत आहे। जंहिं असांखे इंसानियत जो दर्स ॾिनो, जंहिं असांखे तालीम जो दर्स ॾिनो, जंहिं असांखे मुसावात जो दर्स ॾिनो, जंहिं असांखे शऊर जो दर्स ॾिनो, जंहिं असांखे ग़रीबनि जे हक़ जो दर्स ॾिनो, जंहिं असांखे ज़िंदगी गुज़ारण जो दर्स ॾिनो, जंहिं मुकमल ज़ाब्ता हयात असांखे ॾिनो, उन जो नालो जेको आहे दीन आहे। ऐं उहो एॾो प्यारो दीन जंहिंजे माना जेके आंसू आनू त असांखे जेको आहे सो दुनिया में हिननि में जेका कामयाबी हुई, कामयाबी क़बरनि हासिल थियनि। त इहा तालीम जेको आहे जी साईं पंहिंजे मुख़्तलिफ़ सभिनी चयो। हिकिड़े दौर जी शेर पढ़ियो, ततीअ थधी का काने वियल वेण जी मता थिए उंदा पैर न रही पीरी जा। यानी तव्हांखे इहो महिनत जो दर्स आहे। शाह साहब ॾिसो केॾो वॾो हिन महिनत जो दर्स ॾिनो आहे। त चाहे ऊंदाई हुजे, चाहे गर्मी हुजे, चाहे सर्दी हुजे, पर जेको आहे सो तव्हां पंहिंजी मंज़िल लाइ जेको आहे हलो वियो न। ईअं न थिए त माना ऊंदाई थी वञे, वक़्तु गुज़री वञे ऐं तव्हां रहिजी वञो। त मंज़िल ते जेको आहे सो उन जा जेको आहे सो हलंदा रहो। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी स्वाद निंड कदे न मिले। त इहा ॻाल्हि न थिए त तव्हां माना जेको आहे पंहिंजो वक़्तु ज़ाए करे छॾो। वक़्तु तमामु क़ीमती आहे। अॼु इहो सेंटर जेको आहे इहो तव्हांखे हुनर पियो ॾे। जीअं माना जमाली साहिबु चयो त माना मार्केट में तव्हांजी ॾिसो हिकिड़े वॻे जी क़ीमत माना सिलाई जेका आहे सो 2,000 रुपया आहे, 3,000 रुपया आहे। ऐं इहो तव्हां इन खे नंढी ॻाल्हि न सम्झो, इन खे कामयाबु करण जी कोशिशि करियो। इहे वधि में वधि तव्हां जेको आहे मार्केट जे अंदरि वञी इन खे हिकिड़ी नंढड़ी जेको आहे सो गारमेंट फैक्ट्री में तब्दील करे छॾो। तव्हां माना जेको आहे सो उन्हनि खां जेको आहे सो ऑर्डर्स वठो, पोइ सभु गंदगी इहे नियाणियूं ऐं तमामु इहे गंदगी जेको आहे सो हिते जिते कपिड़ा इहे सिलाई करियो त तव्हांजी हिकिड़ी फैक्ट्री थी वई। फैक्ट्री छाखे चइबो आहे? इन खे चइबो आहे 10 या 15 मशीनूं हुजनि ऐं माना जेको आहे सो कमकार हुजे, उहो तव्हांजी इंडस्ट्री थी वई। त इहे शयूं जेके आहिनि सो तव्हांखे केतिरो अॻिते वठी वेंदियूं, उहो ई इन में। ऐं हमेशह यादि रखिजो, असर शइ हूंदी आहे पोस्ट केयर। इहा दुनिया वेठियूं आहिनि इहे एनजीओस में या असांजा एनजीओस जा नुमाइंदा हिननि ही महिनत करे तव्हांखे हिकिड़ी शइ आणे ॾियनि था, पर मेन शइ जेका आहे उहा डिपेंड करे थी पोस्ट केयर ते। यानी ऑपरेशन त डॉक्टर करे छॾियो, पर हाणे जेकॾहिं अवां उन फट जो या उनजो हिफ़ाज़त न कई त उहो नासूर थी। इन करे हाणे जो सेंटर त क़ाइमु थिए पियो, पर इन जी हिफ़ाज़त करणी आहे, इन खे हलाइणो आहे। जॾहिं इन खे हलाईंदो तॾहिं माना जेको आहे सो असर शइ थींदी। पोस्ट केयर माना उन खे हिफ़ाज़त सां हलायो, उन खे अॻिते वधायो। इहो न आहे त इहा शइ हिते ई जेको आहे ख़तमु थी वञे, ईअं न कबो। त मूंखे उमेद आहे टाइम बि तमामु घणो थी वियो आहे, पर मुंहिंजी आदत पंहिंजी आदत खां आऊं बाज़ न ईंदो आहियां। पोइ कुझु ॿ 4 लफ़्ज़ जेके आहिनि सो ज़रूरु मूंखे चवणा हूंदा आहिनि, त कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजो इहो पैगाम जेको आहे सो ज़रूरु अव्हां ताईं पहुचे। सो अलाह साईं असां सभिनी खे जेको आहे सो अलाह साईं पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके, पंजतन पाक जे सदके, इमामैन शहीदनि जे सदके, खुलफाए राशिदीन जे सदके, तमामु औलियाइन जे सदके, तमामु बुज़ुर्गनि जे सदके, तमामु जेके आहिनि सो नेक वलियनि जे सदके असां सभिनी ते पंहिंजो रहमतूं नाज़िल करे, असां सभिनी में प्यार और मोहबत ॾे, असां सभिनी खे कामयाबी ऐं कामरानी अता फरमाए, असां सभिनी खे रिज़्क़ हलाल कसीर अता फरमाए, असां सभिनी खे सिहत ऐं तंदुरुस्ती अता फरमाए, असांखे नाज़ुर जी नज़र खां बचाए, असांखे हसद जी हसद खां बचाए, असांखे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचाए, असांखे शैतान जे शर खां महफूज़ फरमाए ऐं सही माना में दीन इस्लाम ते हलण जी ऐं सही ज़िंदगी गुज़ारण जी ऐं इंसानियत जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता
फरमाए। आमीन। वमा अलैना इल्ला अल बलाग।